अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडावा संझा सैयद हल्ला से हेडलाइंस करो। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 83 माण्हुनि जो हयातियूं गिरकाए वियो। फौतुनि जो अंग वधी 9,557 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,142 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 4,62,814 थी वियो। 4,15,352 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ LOC ते अॻियनि मोर्चनि जो दौरो कयो। आर्मी चीफ के LOC ते भारतीय फौज जे भञकड़नि बाबति ब्रीफिंग। जनरल कमर जावेद बाजवा अॻियनि मोर्चनि ते मुक़रर जवाननि जे जज़्बनि जी वाखाण कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चवे थो UN मुबसरनि जी गाॾी ते हमलो इलाइक़े जे अमन लाइ ख़तरो आहे। भारत का बि अगभराई कई त मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। पाक फौज कंहिं बि क़ुर्बानी ॾियण खां न किबाईंदो। वफाकी काबीना पारा 6 आदमशुमारी जा नतीजा जारी करण जो फैसलो। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास। हुकूमत जे इत्तेहादी पार्टी MQM पाकिस्तान आदमशुमारी जे नतीजनि खे रद्द करे छॾियो। इक़्तिसादी राब्ता कमेटी जी 16 डिसंबर वारे फ़ैसिलनि जी मंज़ूरी। वज़ीर आज़म इमरान खान चवे थो फ़ैसिला मेरिट जे बुनियाद ते कया वेंदा। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि अमन अमान बाबति अहम इजलास। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि जी शिरकत। IG सिंध मुश्ताक महर जी सूबे में अमन अमान बाबति वडे वज़ीर खे ब्रीफिंग। सैयद मुराद अली शाह पारां IG सिंध मुश्ताक महर खे सिंध में टारगेटेड ऑपरेशन जारी रखण ऐं ट्रैफिक मैनेजमेंट खे बहितर बणाइण जी हिदायत। मुराद अली शाह चवे थो कराची शहर में हददख़लनि ख़िलाफ़ पुलिस किरदार अदा करे। लॉन्ग मार्च जो फैसलो PDM ऐं पार्टी क़यादत कंदी। 27 डिसंबर ते शहीद बेनज़ीर जी वरसी खुलियल मैदान में थी रही आहे। कोरोना बंद कमरे में पकड़जंदो आहे। पीर जो गोठ वेझो गोठ मैतला में घरू तकरार तां जवाबदार मुड़स अमीर मैतलो पंहिंजी ज़ाल शमशाद खे मथे में गोली हणी क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई थी वञे। मलकाए दुनिया में पाण मञाईंदड़ लेजेंड गुलकारा मलकाए तरन्नुम नूरजहान जी अॼु 20 बरसी मल्हाई थी वञे।